अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तो तव्हां ॾिसी रहिया हो इख़लाक़ वॉइस टीवी चैनल। फ्रेंड, असांजे चैनल में तव्हांखे दिलि जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड, असांजो अॼु जो मौज़ू आहे वताये फ़क़ीर जो खटि खणी न ॾियो। वताये वटि मामाणा वटां कंहिं महिमान आयल हुआ, सो त माउ चयसि, वताया का पाड़े मां खटि त वठी अच। फ़क़ीर माउ जो चयो अखियुनि ते रखी पाड़े मां खटि वठणु वियो। कंहिं पाड़े वारे जे दर ते पहुची वञी सॾु कयाईं, ओ फिलाणा, ॿाहिरि त निकिरजांइ, हमरा पाण त कोन निकितो। संदसि पुटु अची पहुतो। फ़क़ीर चयसि, अबा, महिमान आया आहिनि, सो खटि थी खपे। हमरा वराइणो। फ़क़ीर, खटि जी त का ॻाल्हि कान्हे, पर असां वटि रुॻो 2 खटूं आहिनि। हिक ते मां ऐं बाबो था सुम्हूं त ॿिए ते अमड़ ऐं मुंहिंजी घरवारी थियूं सुम्हनि। फ़क़ीर चयसि, अबा, खटि खणी न ॾियो, पर सुम्हो त सुर सां। हिक ते तूं ऐं तुंहिंजी जो सुम्हे, ॿिए ते पिणहें ऐं तुंहिंजी माउ सुम्हे। वधीक तव्हांजी मर्ज़ी।